चीन ईरान खिलाफ अमरीकी ऐं इसराइली जंग खे नाजाइज़ करार ॾेई छॾियो। ईरानी पड़े वज़ीर अब्बास इराक़ची जी बीजिंग में चीनी अमनसर वांग यी सां मुलाक़ात। ईरानी पड़े वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त चीन ईरान जो वेझो दोस्त आहे। मौजूदा सूरतहाल में ईरान चीन लाॻापा पहिरियां वधीक मज़बूत थींदा। चीनी पड़े वज़ीर जो चवणु आहे त अमरीका ऐं इसराइल जे ईरान खिलाफ जंग नाजाइज़ आहे। धुरिन विच में सीधी रीत मुलाक़ात ज़रूरी आहे। चीन ख़िते में छिकटान की शिद्दत घटाइण लाइ कोशिशूं जारी रखण लाइ तैयार आहे। पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते ईरान ऐं अमरीका प्रोजेक्ट फ्रीडम मुख़्तसर मुतले रोकण ते इत्तफ़ाक़ करे वरितो। ट्रंप जो ऐलान। अमरीकी सदर जो चवणु आहे पाकिस्तान ऐं ॿियनि मुल्कनि जी दरख़्वास्त ते ईरान ख़िलाफ़ मुहिम में हासिल थियल गैर मामूली कामयाबी ऐं ईरान जे नुमाइंदनि सां क़तई मुआहिदो मुतरफ़ा अॻिभराई खे नज़र में रखंदे अहम फ़ैसिलो कयो आहे। गॾियल इत्तफ़ाक़ सां तइ थियो त ईरान जी बंदरगाहुनि जी नाकाबंदी बरक़रार रहंदी। प्रोजेक्ट फ्रीडम खे आर्ज़ी तौर रोकियो वेंदो। वक़फ़े जो मक़सदु ॾिसणो आहे त इम्कानी मुआहिदे खे क़तई शक्ल ॾेई उन ते सही करे सघिजे थी या न। अमरीका ताक़त जे इस्तेमाल जूं धमकियूं वापसि वठे। सियासत खे ताक़त ताईं महदूद करण सां दुनिया में अफ़रा तफ़री ऐं नाइंसाफ़ी जनम वठंदी आहे। ईरान जे सदर मसूद पज़ेश्कियान एक्स ते जारी बयान में चयो आहे त हुन इराक़ी वज़ीर आज़म खे चयो त हू अमरीका खे मशवरो ॾे त ताक़त जे इस्तेमाल जूं धमकियूं वापसि वठे। अमरीका तरफ़ां ईरान खां हथियार फिटा करण वारे मुतालबे ते मसूद पज़ेश्कियान चयो त असां मुस्लमान ख़ुदा आॾो झुकंदा आहियूं। अल्लाह खां सवाइ ॿियो केर बि शिकस्त या मजबूर नथो करे सघे। हॉर्मोज़ में हलंदड़ छिकटान सबबि 10 सिविलियन सेलर्स मारिजी विया। अमरीका हॉर्मोज़ ढंग ज़रिए जहाज़नि जी अचवञ खे यकीनी बणाइण ते दुनिया ते एहसान करे रहियो आहे। अमरीका हॉर्मोज़ में वापारी जहाज़नि जी हिफ़ाज़त वधाइण लाइ मुक़ररियूं करे पियो। अमरीकी पड़े वज़ीर मार्को रूबियो जी व्हाइट हाउस में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त ईरान खे हक़ीक़त तस्लीम करे ॻाल्हियुनि जी मेज़ ते अचणु घुरिजे। जेरेड कुशनर ऐं विटकोफ ॻाल्हियुनि ते कमु करे रहिया आहिनि। ईरान हॉर्मोज़ जंग जे हवाले सां अमरीका सां जारी छिकटान दौरान जहाज़नि जी अचवञ खे मुनज़िम करण लाइ नओं निज़ाम मुतारिफ़ करायो आहे। ईरानी सरकारी मीडिया मूजिब इन निज़ाम तहत हॉर्मोज़ जंग मां गुज़रंदड़ ख़्वाहिशमंद जहाज़नि खे फ़ारसी ख़लीज स्ट्रीट अथॉरिटी सां लाॻापियल ईमेल मिलंदी जंहिं में अचवञ जे क़ाइदनि ऐं ज़ाब्तनि खां आगाह कयो वेंदो। जहाज़नि खे उन्हनि ज़ाब्तनि ते लाज़मी अमल करणो पवंदो जंहिं खां पोइ खेनि गुज़रण जी इजाज़त ॾिनी वेंदी। मौसमियाती तब्दीली मौजूदा दौर जो सभ खां वॾो चैलेंज करार। मौसमियाती इंसाफ़ वक़्त जी अहम तरीन ज़रूरत आहे। वण लॻाइण काफ़ी न आहे, वणनि जी हिफ़ाज़त बि कई वञे। मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियण लाइ इज्तिमाही क़दम घुर्बल आहिनि। ईंदड़ नस्लुनि लाइ माहौल जो तहफ़्फ़ुज़ ज़रूरी आहे। माहौलियाती तब्दीली वारे वफ़ाक़ी वज़ीर डॉक्टर मुसद्दिक़ मलिक जो इस्लामाबाद में ब्रीफ कॉन्फ्रेंस खे ख़िताब। संदसि चवणु आहे पाकिस्तान मौसमियाती तब्दीली सबबि बेपनाह नुक़साननि खे मुंहुं ॾेई चुको आहे। माहौलियाती नुक़साननि जो अज़ालो आलमी ज़िम्मेदारी आहे। फ़िज़ाई गदलान शहरनि ख़ासि तौर ॿारनि जी सिहत लाइ निहायत ख़तरनाक आहे। ॾुखियुनि हालतुनि बावजूद मईशत दुरुस्त रस्ते ते हले पई। चैलेंजिस हूंदे बि पाकिस्तान स्टॉक मार्केट मुस्तहकम आहे। असांजो फोकस करंट अकाउंट ते आहे। दुआ आहे त अमरीका ईरान विच में तकरार जल्द ख़त्म थी वञे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो इस्लामाबाद में कैपिटल मार्केट डेवलपमेंट फंड जी तक़रीब खे ख़िताब। संदसि चवणु आहे त मुल्की मईशत तरक़ी लाइ ख़ानगी शोबे जी शमूलियत असांजी अवलीन तरजीह आहे। मईशत जी बहितरी लाइ क़दम जारी आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी सेनेट ऐं क़ौमी असेंबली जो इजलास तलब करण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सेनेट जो इजलास सुभाणे ऐं क़ौमी असेंबली जो इजलास 11 मई ते घुरायो वियो। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासम जो ख़ानगी कंपनी में बाहि सुबुह 4 वॻे खां लॻल बाहि ते ज़ाब्तो न अची सघियो। रेस्क्यू अमले मूजिब बाहि ख़ानगी कंपनी जे गते जे गोदाम खे लॻी आहे। पोर्ट कासम अथॉरिटी जूं 4 गाॾियूं ऐं KMC जूं 3 गाॾियूं
बाहि विसाइण में रुधल आहिनि। लाड़काने जे अरब पीरवार इलाके में पुलिस पारां मुकाबले में बदनाम ॾोहारी सोनू उर्फ वाहिद बख्श अबड़ो के मारण की दावा। पुलिस मूजिब मार्चवेल ॾोहारी जे कब्जे मां किलाशनकोफ वध कई वई। संदसि साथी फरार थी विया। सोनू अबड़ो पुलिस एहलकार मुश्ताक तोनियो जी शहादत वारे वाक़े में मुलविस हो। मथस मुख़्तलिफ़ थाननि ते संगीन नोयत जा 31 केस दाख़िल हुआ। हैदराबाद जी इस्लामाबाद फाटक वारे इलाके में घर में परिणियल नारी जो गोली लगल लाश हथ। इतला ते पुलिस पहुंची लाश तहवील में वठी पोस्टमार्टम लाइ अस्पताल मुंतकिल करे छडियो। पुलिस मूजिब नारी जी सुञाणप 25 वरे जी महानूर जे नाले सां थी आहे। वारसनि जो चवणु आहे त नारी खे मुड़ुस गोली हणी क़त्ल कयो आहे। मेहड़बद सां ज़मीनी तकरार तां झेड़े में हिकु ॼणो क़त्ल। कोट मोमिन शेख में ज़मीन जे मसइले तां शेख बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ॿीहर छेड़ो थी पियो। डंडा ऐं कुहाड़ियूं लॻण सबबि यूनुस शेख क़त्ल थी वियो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतकिल। धुरियुनि में छिकताण तेज़। गुज़िरियल ॾींहुं थियल झेड़े में 11 ॼणा ज़ख़्मी थिया हुआ। हाला भरसां सालारो जे कचे वारे इलाइक़े मां नौजवान जो गोलियूं ऐं कुहाड़ियूं लॻल लाश हथ। सुखपुर जे कचे मां 27 वरे जे फतेह मोहम्मद बुगटी जो लाश मरी बिरादरी जे घर मां मिलियो। वारसनि जो चवणु आहे त फतेह मोहम्मद बुगटी खे मरी बिरादरी जे माण्हुनि दावत ते घुराए गोलियूं ऐं कुहाड़ियूं हणी बेदरी सां क़त्ल कयो आहे। पुलिस मूजिब नौजवान जो लाश मरी बिरादरी जे घरनि मां मिलियो। वधीक जांच कई पई वञे। कराची के इलाके लाल आबाद में रेंजर्स की कार्रवाई। लालू गैंग जा 2 जवाबदार गिरफ्तार। रेंजर्स तर्जमान मूजिब जवाबदार हमीदुल्ला उर्फ मुन्नू ऐं फरीदुल्ला फुर ऐं स्ट्रीट क्राइम जी केतिरनि वाक़िअनि में मुलविस हुआ। सदन कब्जे मां हथियार ऐं ॿियो सामान हथ कयो वियो आहे।